छोटकारे जो सबब अॼुकल्ह असां वटि माण्हू छा आहिनि चवंदा बा छोटकारे जो सबब आहे त मां वॾे घराणे जो आहियां, मुंहिंजो पीउ वॾो बुज़ुर्ग आहे, आलिम आहे, ऐं छुटी वेंदुसि पोइ पाण भली शराबी कबाबी हुजे, ईअं न आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु किनान अखियुनि जे आॾो ॿुॾी वियुसि, हज़रत नूह खे आदम सानी चयो थो वञे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु पैगंबर जो पुटु जहन्नमी थी वियो, माना वॾे खानदान वारो हुजण निजात जो सबब न आहे। अलाह जे तरफ़ां जो पाणी जी सूरत में अज़ाब अचणु शुरू थियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी में पंहिंजा खयां हमरा जेके हुनखे मञनि पिया 70-80 माण्हू, जानवरनि जो जोड़ो जोड़ो खईं, नर मादी। पुट खे चई या बुनैया इरकब मअना वला तकुन मिनल काफ़िरीन, पुट असां सां गॾु वेह। सूरत हूद में ज़िक्र आहे, काफ़िरनि में जा नथी, इनकारनि में नथी, ॿुॾी वेंदे, अॼु केरु न बचंदो। काल सावी इला जबल यासिमुनी मिनल मा, चयऊं जेको आहे जबल ते चढ़ी ईंदुसि, रसो थो वठां, मथे वञी पहुचंदुसि चोटीअ ते, पहाड़ी ते, केरु न मूंखे पुॼंदो। ला आसिमल यौम मिन अम्रिल्लाह इल्ला मन रहिम। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो अॼु अल्लाह जे अज़ाब खां केरु न बचाए सघंदा, छो वरी फ़ैसिलो अटल थी चुको आहे मथां। हाणे जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखियो आहे, रब जी मर्ज़ी आहे। हाणे इन ॻाल्हियुनि में हुया ई सही, वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन, ईअं जो पाणी जी छोली आई, ॿेड़ी अॻिते वधी ही वञी ॿुॾी वियो। पीउ त पीउ आहे, पिदरी शफ़क़त। पोइ अलाह खे चई इन इब्नी मिन अहली व इन वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन, रब साईं मुंहिंजो पुटु आहे, तुंहिंजो वाइदो सचो आहे, तुंहिंजे अहल ख़ानदान खे बचाईंदुसि, तूं अहकमुल हाकिमीन, बादशाह जो बादशाह तूं ही। अलाह फरमाए त तुंहिंजो त पुटु आहे, पर ला तक़फ़ु मा लैस लक बिही इल्म, जंहिं शइ जी तोखे ख़बर कान्हे उनजे पुठियां न लॻ। इन्नी आइज़ुक अन तकून मिनल जाहिलीन, अलाह फरमाए नसीहत थो कयां मतां बेख़बर मां थी वञी, जाहिल मां थी वञी। छो त इन्नहु लैस मिन अहलिक, इहो तुंहिंजो अहली कोन्हे, तुंहिंजे ख़ानदान मां निकिरी वियो। अलाह जी पुटु त हक़ीक़ी आहे, फरमाए इन्नहु अमलुन गैरु सालिह, इन जा अमल चङा कोन्हनि के तंहिंजे करे तुंहिंजे अहल मां